ॾिसो त दुनिया में कोरोना केॾी तबाही मचाए ॾिनी आहे। जी हाँ भाउ बिल्कुलु जीअं त ॾिसो था असांजा सॼा मुल्क ऐं शहर बंदि लॻा पिया आहिनि वाक़ई न वॾी तबाही मचाए ॾिनी आहे। हाँ नी पता है तो परेशान छो आहे। अदा जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजो बाबो मज़ूरी कंदो आहे। हिन लॉकडाउन जे ॾींहंनि में 20 ॾींहं मुंहिंजो बाबो जेको आहे मज़ूरी ते न वियो आहे ऐं असांजे घर खाइण जे लाइ कुझु न आहे। असांखे ईअं थो लॻे ॼण रमज़ान में असां रोज़ा रखी वेठा आहियूं। भाउ हनीफ़ा परेशान न थी, असां तुंहिंजे लाइ कुझु न कुझु करे वठूं था। हाँ सुंदर उथी तूं परेशान न थी, असां ऐं तव्हां पाण में पाड़ेसरी आहियूं। अलाह भलो कंदो, कुझु न कुझु तव्हांजे लाइ करे था वठूं। अदा हीअ छा आहे? भाई तव्हांजी ज़रूरत जे लाइ सामान आहे। शायदि दुनिया में ईअं ई असां हिक ॿिए जी मदद कंदा रहूं त जेके बि असांजी ग़रीब आवाम आहे उहा राति जो ख़ाली पेट सुम्ही न सघे। जी हाँ भाउ बिल्कुलु असांखे हिक ॿिए जी मदद करणी खपे। तव्हां सभिनि जी महिरबानी अदा।